वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर अवां खे अपडेट कंदा हलूं त सिंध हाई कोर्ट में गैस लोड शेडिंग बाबति केस जी ॿुधणी थी आहे। सेक्रेटरी पेट्रोलियम ऐं MD सुई सदरन जवाब जमा कराए छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। सिंध हाई कोर्ट में गैस लोड शेडिंग बाबति केस जी ॿुधणी थी आहे। सेक्रेटरी पेट्रोलियम ऐं MD सुई सदरन जवाब जमा कराए छॾियो आहे, जॾहिं त अदालत ईंदड़ ॿुधणी ते दरख़्वास्त गुज़ार खे दलील तलब करे वरिता आहिनि। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सिंध हाई कोर्ट में गैस लोड शेडिंग बाबति केस जी ॿुधणी थी आहे। सेक्रेटरी पेट्रोलियम ऐं MD सुई सदरन जवाब जमा कराए छॾिया आहिनि। अदालत ईंदड़ ॿुधणी ते दरख़्वास्त गुज़ार खां दलील पिणु तलब करे वरिता आहिनि। वधीक गैस पैदा करण बावजूदि गैस घटि मिले थी। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं कराची में आवाज़ TV जे रिपोर्टर महताब शिरसान जी। महताब, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, तक बताया तो सिंध हाई कोर्ट में गैस लोड शेडिंग बाबत केस जी ॿुधणी थी है। सेक्रेटरी पेट्रोलियम में MD सुई सदरन के जवाब तलब जमा कराने जो हुक्म जारी किया। अदालत ईंदड़ ॿुधणी ते दरख़्वास्त गुज़ारण के दलील तलब करण जा हुक्म जारी करे छॾिया आहिनि। वधीक गैस पैदा करण बावजूद भी गैस घटि छो थी मिले पई, इन जे बावजूद ईंदड़ ॿुधणी ताईं इनका जवाब तलब करे वरिता आहिनि। गैस जो पुरावो वो मुकम्मल तौर ते करे सके, इन जा जवाब तलब करे वरिता आहिनि। जी वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।